अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं सां गॾु सादनी न्यूज़ एंकर प्रिया। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान पहिरें हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट लॉन्च करे छॾियो। पढ़ाई खाते जे तर्जुमान चयो आहे त हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट चीन जी सैटेलाइट मर्कज़ तां खिला में मोकिलियो वियो आहे। हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट जी मदद सां माहौलियाती तब्दीली, कुदरती आफ़तुनि, ज़रई ऐं शहरी आबादीअ बाबति बर वक़्तु मालूमात ऐं मदद मिलंदी। पढ़ई वज़ीर इसहाक़ दार पारां चीन ऐं पाकिस्तान जे साइंसदाननि खे मुबारकबाद पेश। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान फौरी जंगबंदी ते इतफ़ाक़ करे वरितो। क़तर ऐं तुर्किया जे टियाकड़े में दोहा में थियल ॻाल्हियूं कामयाब। धुरियुनि में ईंदड़ कुझु ॾींहनि दौरान वधीक मुलाक़ातुनि ऐं जंगबंदीअ जो तसलसल बरक़रार रखण ते बि इतफ़ाक़। पाकिस्तान जे आला सतही वफ़द जी क़यादत दिफ़ा वज़ीर ख़्वाजा आसिफ़ कई। क़तर जे पढ़ई वज़ारत जो चवणु आहे त जंगबंदीअ सां ॿिन्ही मुल्कनि विच में सरहदी छिकताण ख़तमु थींदी ऐं ख़िते में पाइदार अमन जे क़याम खे मज़बूत बुनियाद फ़राहम थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी पार्टी सरबराह नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। ॿिन्ही अॻुवाणनि में जाती उमराह में थियल मुलाक़ात में मुल्क जी मजमूई सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान काफ़ी अरसे खां सरहद पार दहशतगर्दीअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अफ़गान इख़्तियारनि खे दहशतगर्द नेटवर्क ख़िलाफ़ असराइता क़दम खणणा पवंदा। सरहदी इलाइक़नि में दहशतगर्दी तंज़ीम ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान असांजी रेड लाइन आहे। कंहिंखे बि मेरी अख सां ॾिसण न ॾींदासीं। क़ौम जा पुट पंहिंजी जाननि जी परवाह करण खां सवाइ वतन जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ी सरकार खां कणिक जो अघु मुक़ररु करण जो मुतालबो। ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर चयो आहे त IMF जे शर्तनि सबबि सूबाई हुकूमतूं कणिक जे इमदादी क़ीमत मुक़ररु नथियूं करे सघनि। अघु मुक़ररु न थियण सबबि सिंध जा हारी मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। पंहिंजे बयान में ज़राअत वारे सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कणिक जे घटि में घटि इमदादी क़ीमत 4,200 रुपया फ़ी मण मुक़ररु करे। पीपल्स पार्टीअ जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी बि कणिक जे इमदादी क़ीमत मुक़ररु करण जो मुतालबो करे चुकी आहे।